अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये हादसो थियो है शहदादपुर फाटक ते। ये कार्गो गाड़ी आहे जेका अंबनि जी जेको आहे बारदाने मां फुल लोड हुई, जेका गाड़ी ट्रेन के टकराई आहे। बिल्कुलु गाड़ी आहे ज़रा ज़रा पुर्जा करे छॾिया ट्रेन। ये तव्हां ॾिसी सघो था त ॿुधण में पियो अचे त हिन में जेको ड्राइवर हो उहो फोत थी वियो, किलिंडर जेको हो उहो लही भॼी वियो। ही गाड़ी जी हालत है, गाड़ी जो बिल्कुल जो फ्रेम आहे, फ्रेम ज़रा ज़रा करे छॾी, इंजन माना ये समझो तो पुर्जा पुर्जा करे छॾी गाड़ी सॼी खे। हाणे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही गाड़ी आई कीअं आहे। माण्हुनि जो चवणु आहे त फाटक बंदि हो, फाटक खे क्रॉस करे गाड़ी आई आहे। अगरि जे फाटक बंदि हुजे हा त पोइ फाटक वारा दरवाज़ा टुटल हुजनि हा न। हाणे ही तव्हां ॾिसी सघो था, तव्हांखे ॾेखारींदो हलां त हे फाटक जेको आहे, फाटक जा दरवाज़ा जेके आहिनि न उहे ठुप न आहिनि टुटल, बिल्कुलु क्लियर दरवाज़ा लॻा पिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, को बि दरवाज़नि खे धक न आहे लॻल। हाणे इन्हनि मां सोचियो वञे त ॾोह असली कंहिंजो आहे? ॾोह असली इंतिज़ामिया जो आहे। छो जो फाटक बंदि न हो, फाटक बंदि न हुअण जे करे ही हादसो पेश आयो। अगरि फाटक बंदि हुजे हा त दरवाज़ा टुटल हुजनि हा। ये तव्हां ॾिसी सघो था, ॿई दरवाज़ा ओके लॻा पिया आहिनि फाटक जा। ये ॾिसो, अफ़सोस आहे असां अहिड़े मुल्क में रहूं था जिते असांखे रोज़ अहिड़नि हादसनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। वधीक कमेंट्स में पंहिंजी राय ॾिजो।